टंडो गुलाम नगर जे मोया शहर में गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल गुलाम शाह बागरानी जे प्रिंसिपल अशरफ भुरगड़ी जी जबरी बदली खिलाफ मोया यूथ एक्शन कमेटी ऐं स्कूल जे सभी शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त यूथ एक्शन कमेटी जे कारकुननि ऐं शागिर्दनि इम्तियाज़ बागरानी, सारंग बागरानी ॿियनि जी अॻुवाणी में स्कूल खां शहर जे मेन चौक ताईं रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते शागिर्दनि साफ़ न ॻाल्हाईंदे चयो त फर्ज़शुनास ऐं ईमानदार प्रिंसिपल अशरफ भुरगड़ी जी अचानक बदली करे ज़िले इंतिज़ामिया पारां तालीम खे हथिरादू बर्बाद करण जी साज़िश कई पई वञे, जंहिंजी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। नवाब शाह प्रेस क्लब 1270 सरमस कॉलोनी जे रवासन पारां मुसम्मत गुलाम फातिमा ज़रदारी, मुसम्मत सनम ज़रदारी ॿियनि पारां ए सेक्शन पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल राति ए सेक्शन पुलिस छापो हणी 6 माण्हुनि बिना जवाज़ गिरफ़्तार करे वई ऐं हिकु मासूम बेगुनाह इनायत ज़रदारी ख़िलाफ़ 500 ग्राम चर्च रखण जो कूड़ो केस दाख़िल करे खेसि चालान करे जेल मोकिले छॾियो आहे। हुननि चयो त नवाब शाह पुलिस ज़ुल्म करे ॾिनो आहे, ग़रीबनि खे जीअण नथो ॾिनो वञे। हिननि मुतालबो कयो त कूड़ो केस रद्द करे इनायत ज़रदारी खे आज़ादु कयो वञे। पखो भरिसां ख़ैरपुर जूसे में इसरान हाउस ते एपीपी अॻवान ज़रीन बख्शी ऐं जीडी अॻवान सरफराज़ुद्दीन इसरान में मुलाक़ात थी। इन मौक़े ते जहांगीर खान ऐं हासिलुद्दीन इसरान पिणु मौजूदु हुआ। मुलाक़ात दौरान मुल्की सियासत ऐं सिंध जी ताज़ी सूरत ते ख़्यालनि जो इज़हार कयो वियो। इन मौक़े ते जीडी अॻवान सरफराज़ुद्दीन इसरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे सियासी बुतारनि जी सियासत खोखली थी चुकी आहे। सालनि खां सियासी कुर्सियुनि ते क़ाबिज़ थी वेठलनि मां अवाम हाणे बेज़ार थी चुको आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk